छोरा बच्चाई ने घणिया तू तो निहार चाविया पीजी सफा कुमारी तू तो निहार आशिक कुमारी पाए करी कजलवा ओह नो छोरा चाय में तो मक्खा बड़ा चाह में मक्खा है पर मक्खा असांजे होटल जी कान थई। अरे दोस्त छो परेशान वेठो हाँ। अरे यार छा ॿुधायां कराची में खटन जो दुकान खोलियुमि। अरे पो तो नोट कमाया हूंदई काथे बापो ख़बर पई कराची वारा खट ते न हेठि फर्श ते सुम्हंदा आहिनि। यार हबीबा एडो परेशान छो वेठो आ? बस यार गुल 7-8 ॾींहं घर वेठो आहियां। घर वारी ईंदे वेंदे इहो पुछे थी त हीअ बीमारी कॾहिं वेंदी। हाणे ख़बर नथी पवे अलाए मूंखे चवे थी अलाए कोरोना इलाज चवे थी।